केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक 9 अल्काइल रेडिकल्स आऊं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजजुल्ला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे अल्काइल रेडिकल्स radical a free radical is a molecule that contains at least one unpaired valence electron फ्री रेडिकल अहिड़ो मॉलिक्यूल आहे जंहिं वटि अकेलो वैलेंस इलेक्ट्रॉन ज़रूरु हुजे वैलेंस इलेक्ट्रॉन जी तव्हांखे ख़बर आहे त आख़िरी शेल में जेकी इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि उनखे वैलेंस इलेक्ट्रॉन चइबो आहे हाणे जेकॾहिं हिन मॉलिक्यूल खे एटम खे तव्हां ॾिसो त हुन में तव्हांखे इलेक्ट्रॉन वैलेंस नज़र ईंदा पर उहे पेयर्ड आहिनि जोड़े जोड़े में इलेक्ट्रॉन रखियल आहिनि ॿिए पासे ॾांहुं तव्हां हिन एटम खे ॾिसो त उते तव्हांखे हिकिड़ो जोड़ो इलेक्ट्रॉननि जो ॿियो जोड़ो इलेक्ट्रॉननि जो नज़र ईंदो पर टियों जेको इलेक्ट्रॉन आहे उहो अकेलो आहे अनपेयर्ड इलेक्ट्रॉन आहे तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जे एटम खे जंहिंमें घटि में घटि हिकिड़ो अकेलो वैलेंस इलेक्ट्रॉन आहे उनखे असां चऊं था रेडिकल या फ्री रेडिकल Chemical species are more stable when their electrons are paired with other electrons. उहे कीमियाई जिन्सूं या उहे मॉलिक्यूल या एटम जन वटि उन्हनि जा वैलेंस इलेक्ट्रॉन पेयर्ड हुजनि जोड़े में हुजनि उहे एटम या मॉलिक्यूल स्टेबल सॾिबा आहिनि मुस्तहकम सॾिबा आहिनि जीअं एटम ए आहे उन वटि जेकी बि वैलेंस इलेक्ट्रॉन आहिनि से पेयर्ड आहिनि जोड़ीदार आहिनि तंहिंजे करे इहो स्टेबल एटम आहे So free radicals are often unstable and chemically reactive. जीअं त फ्री रेडिकल वटि हिकिड़ो इलेक्ट्रॉन बग़ैर जोड़े जे हूंदो आहे तंहिंजे करे फ्री रेडिकल अनस्टेबल हूंदो आहे ऐं उहो कीमियाई तौर ते वधीक रिएक्टिव हूंदो आहे त जीअं उहो को इलेक्ट्रॉन हिकिड़ो हासिल करे हिन अकेले इलेक्ट्रॉन खे जोड़ी में तब्दील करे या वरी इहो पंहिंजो अकेलो इलेक्ट्रॉन कंहिं ॿिए एटम खे ॾेई छॾे तंहिंजे करे हू रिएक्शन्स में पयो हिसो वठंदो आहे सो फ्री रेडिकल इन लिहाज़ खां अनस्टेबल बि थिए थो ऐं कीमियाई तौर ते उहो रिएक्टिव बि हूंदो आहे इन पर्टिकुलर when a free radical encounters another molecule it may accept one of that molecule's electron to pair with its unpaired electron and thereby increase its own stability इन जे करे छा थींदो त फ्री रेडिकल जेका आहे कंहिं ॿिए मॉलिक्यूल सां मिलंदी त उन खां हिकिड़ो इलेक्ट्रॉन हासिल कंदी त जीअं पंहिंजे अनपेयर्ड इलेक्ट्रॉन खे अकेले इलेक्ट्रॉन खे जोड़े में तब्दील करे ऐं पंहिंजी स्टेबिलिटीअ खे वधाए या वरी ईअं बि थी सघे थो त पंहिंजो अकेलो इलेक्ट्रॉन कंहिं ॿिए एटम खे ॾेई छॾे ऐं पाण वटि पोइ ते जोड़ीदार इलेक्ट्रॉन बचाए स्टेबल एटम थी वञे फॉर्मेशन ऑफ अल्काइल रेडिकल्स कीअं ठहंदा आहिनि alkane minus hydrogen is alkyl group or alkyl radical alkane मंझां जेकॾहिं हिकिड़ी हाइड्रोजन रिमूव कजे त alkyl group ठही पवंदो या alkyl radical these are derivatives of alkanes alkyl radicals जेके आहिनि उहे alkanes जा डेरिवेटिव हूंदा आहिनि alkanes मंझां ई असां alkyl radicals या alkyl group ठाहींदा आहियूं मिसाल जे तौर ते इथेन उनजो फार्मूलो तव्हांखे ख़बर आहे त C2H6 आहे उनखे जेकॾहिं असां कंडेंस फार्मूला में लिखूं त उहो थींदो CH3 हाणे हिते ॿई प्राइमरी कार्बन आहिनि छो त हीअ कार्बन हिकिड़ी कार्बन सां अटैच आहे त हीअ हिकिड़ी सां ई आहे अहिड़ी कार्बन खे प्राइमरी कार्बन चइबो आहे ऐं हुनखे 1 डिग्री सां ज़ाहिर कबो आहे कहिड़ी बि तव्हां कार्बन मंझां हिकिड़ी हाइड्रोजन रिमूव कयो त तव्हांखे परियां इथाइल ग्रुप मिलंदो CH3 CH2 हाणे ॾिसो त हिन मंझां हिकिड़ी असां हाइड्रोजन रिमूव करे छॾीसीं त हेॾां CH2 थियो ही CH3 साॻियो ई आहे हाणे अल्केन मंझां हिकिड़ी हाइड्रोजन रिमूव कईसीं त अल्काइल ग्रुप ठही पियो अल्केन कहिड़ो आहे इथेन त हाणे ओढ़ो ई वरी असांजो अल्काइल ग्रुप ठहंदो इथेन त इथाइल ठही पियो ईअं असां जेकॾहिं मीथेन आहे CH4 हुन मां हिकिड़ी हाइड्रोजन रिमूव कईसीं त असांजो मिथाइल ग्रुप ठही पियो ऐं इहो असांजो फ्री रेडिकल आहे प्राइमरी असां हिनखे 1 डिग्री सां शो कयो आहे छो त इहा ई कार्बन आहे
हिकिड़ी उन सां चौधारी जेके आहिनि 4 हाइड्रोजन अटैच्ड आहिनि, तंहिंजे करे इहा पाण ई प्राइमरी कार्बन आहे। कहिड़ी बि हाइड्रोजन रिमूव कयो त तव्हांजो मिथाइल ग्रुप ठहंदो। ॿियो आहे असां वटि ईथेन जो मिसाल, जेको असां मथे खयों जीअं एग्जाम्पल में, उहा बि असांजो प्राइमरी कार्बन आहे उन में, छो त उहो हिकिड़े ई कार्बन सां अटैच्ड आहे। तंहिंजे करे इहो कार्बन हिन मंझां तव्हां का बि हाइड्रोजन रिमूव कयो या हिन मां का रिमूव कयो, तव्हांखे इथाइल फ्री रेडिकल मिलंदो। टियों असां वटि मिसाल आहे प्रोपेन जो। हाणे प्रोपेन में हीअ प्राइमरी कार्बन आहे, छो त हिकिड़ी कार्बन सां अटैच आहे। हीअ बि प्राइमरी कार्बन आहे, छो त इहा तव्हांजी प्राइमरी कार्बन हिकिड़े ई कार्बन सां अटैच थियल चइबो आहे। हीअ बि प्राइमरी थी, पर हीअ जेका कार्बन आहे इहा सेकेंडरी कार्बन आहे, छो त इहा ॿिनि कार्बन सां अटैच्ड आहे। तंहिंजे करे हाणे जेकॾहिं हिन कार्बन मंझां हाइड्रोजन रिमूव थींदी त असां अहिड़े प्रोपेन खे चवंदासीं आइसोप्रोपाइल फ्री रेडिकल आहे। आइसोप्रोपाइल छो त सेकेंडरी कार्बन मंझां हिकिड़ी हाइड्रोजन रिमूव थी आहे। प्रोपेन में C3H8 हूंदियूं आहिनि। हाणे ॾिसो त हिते 3 ऐं 3 6 हाइड्रोजन, हिकिड़ी इहा 7 आहे, यानी हिन मंझां हिकिड़ी हाइड्रोजन रिमूव थियल आहे, तंहिंजे करे 8 मां हिते 7 बचियल आहिनि। सो इहो आइसोप्रोपाइल फ्री रेडिकल आहे। हीअ आहे ब्यूटेन जो हिकिड़ो फ्री रेडिकल, पर हिनखे असां चऊं था टर्शरी ब्यूटाइल फ्री रेडिकल। छो त टर्शरी कार्बन मंझां हिकिड़ी हाइड्रोजन रिमूव थी आहे। ही प्राइमरी कार्बन आहे, हिक सां अटैच थियल आहे। ही बि प्राइमरी कार्बन आहे, हिक सां अटैच थियल आहे। ही बि प्राइमरी कार्बन आहे, हिक सां अटैच थियल आहे। पर ही जेका कार्बन आहे टर्शरी आहे, छो त 3 कार्बन सां अटैच थियल आहे। तंहिंजे करे हिन मां जो तव्हां रिमूव कयो हिकिड़ी हाइड्रोजन, त पोइ टर्शरी कार्बन खां जो वेंदी त नाले में असां हुनखे टर्शरी जो ज़िक्र ज़रूरु कंदासीं। टर्शरी ब्यूटाइल फ्री रेडिकल हिनखे सॾींदासीं। जेकर हिन प्राइमरी मां तव्हां कयो हा त हिनखे टर्शरी ब्यूटाइल जो नालो कोन ॾियूं हा, सिर्फ़ु असां हुनखे चऊं हा ब्यूटाइल। These radicals of alkanes are the molecular fragments having an unpaired electron, are usually called as alkyl groups and are represented by a letter capital R. Alkanes जा फ्री रेडिकल टोटल मॉलिक्यूल हूंदा आहिनि जन वटि अकेला या छड़ा इलेक्ट्रॉन थियनि था। हिननि फ्री रेडिकल्स खे अल्काइल ग्रुप पिणु सॾिजे थो ऐं हिननि खे कैपिटल R सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। हाल जे तौर ते मिथाइल आहे CH3, हुनखे R सां ऐं नंढी लीक टुकर सां ज़ाहिर कयूं था। इथाइल आहे C2H5, हुनखे R सां ऐं 2 कुंडुनि वारी लीक सां ज़ाहिर कयूं था। हर कुंड हिकिड़ी कार्बन खे ज़ाहिर करे थी। ईअं प्रोपाइल आहे C3H आहे असां वटि 7 R, ऐं ॾिसो त 3 कुंडुनि वारी हिनखे असां लीक सां ज़ाहिर कयो आहे 3 कार्बन जे करे। आइसोप्रोपाइल R आहे ऐं हुनखे तव्हां वरी ॾिसो त असां 3 कुंडूं ॾिनियूं आहिनि, हिकु कार्बन हीअ, ॿी हीअ, टी हीअ। ब्यूटाइल R ऐं पोइ 4 कार्बन आहिनि त 4 कुंडुनि सां असां हुनखे रिप्रेज़ेंट कयो आहे। यानी जेको बि असांजो अल्काइल ग्रुप आहे हुनखे असां R सां ज़ाहिर कयूं था। फंक्शनल ग्रुप सां जॾहिं को बि तव्हांजो मिथाइल अल्काइल या को बि ग्रुप अचे करे लॻंदो त हुनखे तव्हां ज़ाहिर कंदव RCl, यानी असांजो आहे हेलाइड। ही क्लोरीन ग्रुप आहे, फ्लोरीन हुजे, हेलाइड हिननि खे असां ग्रुप सॾियूं था, या ब्रोमीन हुजे। हेॾां अल्काइल उन्हनि में ग्रुप लॻल आहे त हिनखे असां सॾींदासीं अल्काइल हेलाइड। अल्कोहल आहे OH ग्रुप, हेॾां R आहे, यानी हिते को बि अल्काइल ग्रुप लॻी सघे थो। तंहिंजे करे असां हिनखे अल्केनोल पिणु सॾींदा आहियूं। जीअं हिते जेकॾहिं तव्हां लॻायोसि CH3OH, हिन R जी जॻह ते मिथाइल ग्रुप लॻंदो, ही OH हुजे त हिन जो नालो थी वेंदो मिथनोल। ईअं वरी जेकॾहिं इथाइल C2H3 हेॾां CH3CH2OH हिते अचे करे लॻंदो त इहो थी वेंदो इथनोल। ईअं ईथर आहे, R आहे असांजी, हेॾां R आहे, हेॾां तव्हांजो अल्डिहाइड आहे C डबल बॉन्ड OH, हेॾां तव्हांजो को बि अल्काइल ग्रुप लॻंदुसि। कीटोन आहे, हेॾां को बि अल्काइल ग्रुप लॻंदुसि, विच ते C डबल बॉन्ड O आहे। यानी जिते बि तव्हांखे R नज़र अचे थो, असुल में उते को बि अल्काइल ग्रुप अची करे अटैच थी सघे थो। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।